हैदराबाद में ख़बर मां अदालत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाती पानी निकाल कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। टंडो अलहयार, दादू, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में मशीनूं लॻाए जल्द पानी निकाल करायो वञे अदालत पारां हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत पारां लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे पानी निकाल कराए रिपोर्ट जमा कराइण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत मुख़्तलिफ़ शहरनि मां बरसाती पानी निकाल कराइण जो हुकुम ॾिनो आहे। दादू, टंडो अलहयार, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में मशीनूं लॻाए जल्द पानी निकाल करायो वञे। अदालत पारां लाॻापियल ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे पानी निकाल कराए रिपोर्ट जमा कराइण जो बि हुकुम ॾिनो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। जी इम्तियाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? ताहिरा हिदायतपुर सर्किट बेंच खैरपुर नाथनशाह, टंडो अलहयार, सांगड़, टंडो आदम समेत ॿियनि इलाइक़नि मां बरसाती पानी निकाल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत डिप्टी कमिश्नर दादू, टंडो अलहयार ऐं सांगड़ खे हुकुम ॾिनो आहे त फौरी तौर लाॻापियल इलाइक़नि में मशीनूं लॻाए पानी निकाल कराइनि। के टंडो आदम, टंडो अलहयार, सांगड़ ॿियनि इलाइक़नि में बोड जो पानी निकाल न कराइण ऐं बरसाति मुतासिरीन जी सहायता न थियण ख़िलाफ़ एडवोकेट अल्ताफ़ सलेमान, अलीपल ऐं ॿियनि पारां इहे दरख़्वास्तूं दाख़िल करायूं हुयूं। दरख़्वास्तनि में इन्हनि मौक़फ़ अख़्तियार कयो त लाॻापियल ज़िलनि जी इंतिज़ामिया नाअहली जा नवां रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया आहिनि, जंहिं करे हज़ारे मुतासिरीन बेयारो मददगार बणियल आहिनि। 13 सितंबर ते गॾियल तौरु इन्हनि दरख़्वास्तनि ते जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो ऐं जस्टिस अमजद अली सतो ते मुश्तमिल डिवीज़न बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान वकीलनि अदालत खे आगाही ॾिनी हुई त बरसाति ऐं बोड जो पानी निकाल न थियण सबबि इलाइक़नि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं करे मलेरिया ऐं डेंगी ख़तरनाक हद ताईं वधण सबबि सवें माण्हू मुख़्तलिफ़ मर्ज़नि में बि मुब्तला थी विया आहिनि। वकीलनि अदालत खे इहो बि ॿुधायो त लाॻापियल ज़िलनि जा डिप्टी कमिश्नर मुतासिरीन खे टेंट सिटी ऐं रिलीफ कैंपनि में तरसाइण लाइ तयारु न आहिनि, जंहिं करे हू खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार बणियल आहिनि। अॼु इन ॿुधणी जो जेको महफ़ूज़ थियल फ़ैसिलो हो उहो अदालत पारां जारी कंदे डिप्टी कमिश्नर खे फौरी तौर पानी निकाल कराए मुतासिरीन जा ॿिया मामला हल करे एडिशनल रजिस्ट्रार जी ऑफिस में रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत फ़ैसिले में इहो बि ॼाणायो आहे त मुतासिर इलाइक़नि में 2 ॾींहनि दौरान मच्छरमार स्प्रे कराए मुतासिरीन खे राशन ऐं मेडिकल कैंपनि जी सहूलियत फराहम कई वञे। टेंट सिटी तौरु रिलीफ कैंपनि में डॉक्टर ऐं डॉक्टरनि जी मुक़ररी खे बि यकीनी बणायो वञे। लाॻापियल ज़िलनि जा जेके SSPs आहिनि उहे बोड मुतासिरीन खे जेका सिक्योरिटी फराहम कंदा आहिनि, उन्हनि इलाइक़नि में अमन अमान जी सूरत हाल खे बि बहितर बणाइनि। जी ताहिरा।